बि हले पियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो। हिकु त हर दफ़े जॾहिं बि रिज़ल्ट ईंदो आहे पोइ इहे मामला थींदा आहिनि, अदालतुनि में बि विया, ईअं जेके MD-CAT में बि थियनि थियूं, ॿीहर टेस्ट थियनि, सभु शयूं आहे छा चकर छा आहे? वॾे मॉल में जीअं फूड स्ट्रीट आहे तीअं ई जॉब स्ट्रीट आहे, एजुकेशन जो पोर्शन आहे, आउटलेट, हेल्थ जो आउटलेट। वाइस चांसलर थियणो अथई 5 करोड़ ॾींदे, 10 करोड़ ॾींदे, पोइ क्वार्टरली ॾींदे या 6 महीना ॾींदे। धाड़ेलनि खे कुझु कोन थो थिए। ऐं जेको पब्लिक सर्विस कमीशन ते ॻाल्हाए उन ते दहशतगर्द जो केस थिए, जेका मनशात फरोश आहे उहा विक्ट्री ॾेखारे बिना हथकड़ जी हले पई। सदियाणी तरीक़े जूं भेनरूं नाजाइज़ इलेक्शन जे ख़िलाफ़ CM हाउस ते ईंदियूं, उन्हनि खे वारनि खां झले लठियूं हणी उन्हनि खे गाॾियुनि में विझण जी कोशिशि कयूं। कानून छा थो चए जेकॾहिं का औरत जवाबदार आहे त उनखे कीअं ट्रीट कबो? इन्हनि ई पुलिस वारनि जी ज़रीना बलोच जा मथा फाड़िया न, नुसरत भुट्टो जो लाहौर में मथो फाटो कज़ाफ़ी स्टेडियम जे ॿाहिरि, बेनज़ीर खे हथकड़ियूं जेलनि में विधऊं, मरियम नवाज़ खे जेलनि में विधऊं, बुशरा बीबी हींअर जेल में पई आहे। हिते वरी जस्टिफिकेशन ॾींदा आहिनि त हिकिड़ी औरत हुई, मंशियात जो धंधो सिंध जे हुकुमराननि जा नुमाइंदा था हलाइनि। जनरल फैज़ हमीद ऐं उन वक़्त जी टीम जेका हुई ते ॻाल्हायो ज़रदारी साहब सां। इमरान ख़ान मूंखे पर्सनल चयो, पुलिस साहब राज़ी नहीं है कि सिंध में तब्दीली है। हेॾा पाकिस्तान जा इक़्तिदारी जेके फ़ैसिला कंदड़ आहिनि उहे ऐं पीपल्स पार्टी पीपुल। तव्हां इहे सभु तयारियूं पिया कयो, फील पिया ॾियो त पोइ हाणे असां अचण वारा केरु पिया फील ॾियनि? GDA वारा, साईं फंक्शन लीग, राशिद शाह, इहे सभु निकिता आहिनि, सॼी सिंध में हाणे घुमनि पिया। ॿियनि जी मुखालफ़त सॼी दुनिया में पॉलिटिक्स बि थींदी आहे, बलोच कंदा हूंदा, पश्तून बि, तामिल बि, मलयालम बि, पर उहे जेको उन्हनि जे ख़िलाफ़ हुजे उनखे गद्दार ऐं एजेंसियुनि जो डिक्लेयर कोन कंदा हुआ। गुज़िरियल 1 महीने में 23 खां 25 औरतुनि खे कारोकारी जे इल्ज़ाम में क़तल कयो वियो। अक्सरियत उन्हनि जी आहे। रुगो मीरपुर ख़ासि ज़िले में हिकिड़े हफ़्ते में 4 औरतुनि खे कारोकारी करे क़तल कयो वियो। त सिंध वञे काॾे पियो? हिकिड़े हमरा खे सऊदी अरब में इतला मिलियो त तुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे। हू पंहिंजी माउ जे क़बर जे भुल में ॿिए कंहिं ते वञी वेठो, उते दुआ घुरियईं। को सौट मासाद भाउ उते ताड़ में वेठो त कारो उते दुआ घुरणु ईंदो, उहो हणी कुआड़ी ॿांह वॼे। माण्हू चए थो त मां सिंधी त आहियां कोन, मां त बलोच आहियां, मां बेसिकली बलोचिस्तान मां आयो आहियां, पोइ खणी हिते हुनखे 100 साल थी विया आहिनि। पंजाबी होशियार उहो सिंधी ॻाल्हाए थो, पढ़े बि सिंधी थो। MQM इनफैक्ट तबाही सभ खां वधीक मुहाजिरनि जी कई। चओ लंडन में अलॻि सूबो ठाहे ॾियो, दुबई में वञी त चओ मूंखे डेराए भर, दुबई में अलॻि सूबो पादर खाईंदो, डिपोर्ट थींदो। इहा साज़िश बि हुननि जी आहे। समूहट, समाट, बलोच, दरावड़। MRD जी तहरीक में सिंधी विढ़िया, सिंधियुनि ते 3 जवाबी कार्रवाई थियूं। तइलीमी इदारनि में गुंडा पैदा कया विया क़ौमपरस्तीअ नाले में, जिन तइलीम ख़तमु कई, ऐं शहरनि में दहशतगर्द तंज़ीम ठाही। माण्हू तव्हांखे वोट नथा ॾियनि, हिकिड़े वॾेरे खे वोट ॾेई था छॾनि। कासिमाबाद में माण्हुनि जी अक्सरियत जा हिते वोट दाख़िल ई कोन्हे। तव्हां वटि ॾाढो शानदार हिकु झंडो आहे, उनजो डंडो 8 करोड़ जो आहे, त कमु त थियनि पिया न, डेवलपमेंट त ख़र्च त थिए पियो। हीअ चाहिनि त तव्हांजे ॻोठ में तव्हांखे डंडो ॾियनि ऐं पोइ डंडो ॾेई वरी FIR बि माड़ी, जलबाड़ी वांगुरु ऐं बिजराणी लवारी वांगुरु तव्हां ते कनि। ऐं उत्तर ऐं लाड़ जे तफ़रीक़ जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। सारी सिंध पिरीअ जो पाछो आहे। मुश्ताक सरकी गुफ़्तगू में चयो त भई मां कराची में इन करे सिंधी माण्हुनि जी मालिकी कयां थो त अयाज़ लतीफ़ अली जो फिज़िकली त रोज़ कोन हूंदो आहे, कादिर मक्सी जेको आहे उहो रोज़ त कोन हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे। राशिद शाह वारो जेको टूअर थियो हुन में नज़र न आया आहियो, कॾहिं तव्हां बि कॾहिं पिया जॉइन कयो हिननि खे इन पासे निकिरण लाइ? पाण वटि अलॻि पसंदि आहे। तव्हां सम्झो था त सिंध जे काज़ खे या सिंध जे मामलनि खे इन्हनि खे इन सां नुक़सानु पियो आहे। वसीलनि जी लुटमार आहे, लताड़ आहे, इन करे पोइ को माण्हू कहिड़े गस ते वेंदो? ज़रदारी साहब उन्हनि सभिनी खे पोर्ट्रे ईअं कंदो आहे, पेश ईअं कंदो आहे त सभु अलहदगी पसंदि आहिनि, सभु तव्हांजे ख़िलाफ़ु टोड़ण में लॻा पिया आहिनि। मूंखे हटाईंदव त इहे अची वेंदा हलिया, टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। इहो आहे ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब ऐं अदी फरियाल साहिबा जो राजभाग। सिंध में जिते पाण ज़ातियुनि बिरादरियुनि में हिक ॿिए खे ट्रीट कंदासीं, हाणे माना इन बिलीफ जी बुनियाद ते हिक ॿिए खे ॾिसंदासीं। अलाह जे रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो ऐं अलाह जी उहा रसी जेका सिंधियुनि जे हथ में झलियल आहे।